सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची सेहत सिटी फेज़ 2 मंसूबे जे मंजूरी ॾेई छॾी आहे। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सैयद सिटी मंसूबो अवाम जी हिफ़ाज़त ऐं तहफ़ुज़ लाइ इंतहाई ज़रूरी आहे। जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां हिफ़ाज़ती क़दमनि खे वधीक असराइतो बणाईंदासीं। वज़ीर आला हाउस में सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची सेफ सिटी फेज़ 2 रिथा जे हवाले सां अहम इजलास थियो, जंहिंमें सूबाई घरू वज़ीर ज़ाला सलंजार, चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ हैदर शाह, IG पुलिस जावेद अलम ओडो ऐं ॿिया लाॻापियल अमलदार शरीक थिया। इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह रिथा बाबति ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त फेज़ 2 रिथा तहत मजमूई तौर ते 3300 स्मार्ट कैमराऊं लॻायूं वेंदियूं, जेकी 870 उमूमी निगरानी, 1300 ऑटोमेटिक नंबर प्लेट रेगनेशन ऐं चेहरे जी सुञाणप जी सलाहियत सां भरपूर आहिनि। ब्रीफिंग में ॼाणायो वियो आहे त कराची जे मुख़्तलिफ़ ज़िलनि ॾखण में 322, ओभर 220, कोरंगी 200, केमाड़ी 17, मलीर ऐं ओलह 1 कैमरा लॻाई वई आहे। मंसूबे जी मजमूई लागत 9.98 अरब रुपया आहे। ही रिथा 1 साल अंदरि मुकमल थींदी ऐं मई 2026 खां कमु शुरू कयो वेंदो। मौक़े ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सेफ सिटी मंसूबो अवाम जी सलामती ऐं ॾोहनि जे ख़ात्मे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। शहरनि जे जान माल जी हिफ़ाज़त ऐं तहफ़ुज़ हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। रिथा सां शहर जी सिक्योरिटी, निगरानी ऐं क़ानून लागू कंदड़नि इदारनि जी सलाहियत में इज़ाफ़ो थींदो। हिन जो त टेक्नोलॉजी जो असराइतो इस्तेमाल जदीद दौर जी अहम ज़रूरत आहे। ही सिर्फ़ हिकु तरक़ियाती मंसूबो नाहे, पर अवामी तहफ़ुज़ ऐं क़ौमी सलामती में अहम सरमाएकारी आहे। रिथा ते कमु तेज़ कयो वञे, हिकु अथॉरिटी क़ाइमु करे उन में शफ़ाफ़ बुनियादनि ते टेक्निकल अमले खे भर्ती कयो वञे।